अरे तन्नू नेबू जी फोन आई है उनखे उन जालला वगा ही नथा मिलन उन जी साइज जा चए तो भाभी का पुछी ॿुधाए एतिरा सुठा सुठा वगा आणे किथां थी। अरे अहमदाबाद जा द क्लॉथिंग प्लेनेट वारा आहिनि न उन्हनि वटि एतिरियूं वैराइटियूं आहिनि शला के वटि एतिरियूं वैराइटियूं हुजनि। तोखे पतो आहे न भाभी थोरो खाते पीते घर खां आहे। भले ही अंडरटेकर जे घरां छो न हुजनि पर द क्लॉथिंग प्लेनेट वारनि न 10XL साइज तक जा बि कपिड़ा मिलंदा आहिनि ऐं इहे रिटेल सां गॾु होलसेल डीलिंग बि कंदा आहिनि और एतिरो ई न ई पूरे ऑल ओवर इंडिया में पंहिंजी ऑनलाइन सुविधा बि ॾींदा आहिनि। सभिनि मायुनि जी समस्या हूंदी आहे जो लटा पसंदि ईंदा हुननि जी वॾी साइजूं न मिलंदियूं आहिनि पर हाणे तव्हांखे अहमदाबाद जे द क्लॉथिंग प्लेनेट वारनि वटि वॻनि जा वॾा वॾा साइज बि मिली वेंदा। नेबू भाभी के भले सोया चाप खाराई सार काई टेंशन ना है वगा वॾा मिली वेंदा। अगरि तव्हांजे घर में को वियांह हुजे या कोई नंढो वॾो फंक्शन हुजे या तव्हांखे होलसेल डीलिंग करणी हुजे त पहुची वञो अहमदाबाद जे द क्लॉथिंग प्लेनेट वारनि वटि। हाण त मजे सां खायो पियो तव्हांजी साइज जा वगा हाण तव्हांखे मिली वेंदा अहमदाबाद में द क्लॉथिंग प्लेनेट वटे। हाण ने रुको जल्दी सां वञो अहमदाबाद द क्लॉथिंग प्लेनेट वटे। हेलो, कैसा लगा कलेक्शन हमारा आपको? बहुत अच्छा, बढ़िया था। बॉम्बे से आए हो? बॉम्बे से आए हो? बहुत, इवन प्लस साइज में इतना ऑसम कलेक्शन है। मैं बहुत जगह जाके आई हूँ पर मुझे इतना परफेक्ट फिटिंग्स इवन कलेक्शन बिल्कुल कहीं नहीं मिला है।